अञा घणो पंधु करणो आहे? कोमल सिज अञा हाणे उभरण वारो आहे। अञा त असांखे सॼो ॾींहुं पंधु करणो आहे। कुझु खणी वेही साह न खणिजे। मूंखे पूरी पक आहे त तुंहिंजो पीउ असांजे पोयां हूंदो। जेकॾहिं असां वेही ते आराम कयो न, तूं असांजे मथां अची बीहंदा ऐं पोइ ॿई मारिया वेंदासीं। चाकर ख़ान, ॾाढो मुश्किल पंधु आहे, ॾाढो मुश्किल। हा कोमल, इश्क जो पंधु अणांगो हूंदो आहे। सुहिणी मेहार जे लाइ दरिया पार कंदी हुई, ससी पुनू लाइ जेल झाॻिया, रांझे हीर लाइ तख़्त छॾियो। तो ई मां तूं हम मंज़िल अञा माणी ई न आहे। इश्क जी दावा करण वारा त खोड़ आहिनि, पर इश्क जे अणांगे पंध ते हलण वारो कोको हूंदो आहे। हलूं? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।